मां कंदकोट लगो कबराणी लाड़े इंडस हाईवे ते मोटरसाइकिल ऐं वैन में ओचितो टक्कर थी पियो, जंहिंजे नतीजे में मोटरसाइकिल सवार गोलीमार जो रवासी ग़ुलाम शबीर चाचड़ सख़्तु ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे बी सेक्शन पुलिस खणाए कंदकोट सिविल अस्पताल आंदो, जिते हू ज़ख़्मनि जा सूर न सहंदे फौत थी वियो। जॾहिं त वाक़े बाद वैन ड्राइवर फ़रार थियण में कामयाब थी वियो। फौती जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। ॿिए तरफ़ हादसे जो ॿुधी वॾे अघ में फौती जा वारिस अस्पताल पहुची विया, जॾहिं त लाश घर पहुचण ते कोराम मची वियो। इलाइक़े में सोग वारी सूरत हाल आहे। हर वक़्तु आगाह लाइ ॾिसंदा रहो JTN वेब न्यूज़।